बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऑफिसर जो शुक्रिया अदा करें था। पूरा अमन इंशाल्लाह हले पई पोलिंग, को बि मसलो कोन्हे। बाक़ी सुकून सां माण्हू वोट थियनि पिया। पंहिंजो हर ऑफिसर, पुलिस वारा, प्रिजाइडिंग ऑफिसर सभु हेल्प कनि पिया। सुठे तरीक़े सां वोटिंग हले पई, को बि इंतशार कोन्हे। इंशाल्लाह सुठे तरीक़े सां वोटिंग थी वेंदी। बाक़ाइदा दिलचस्पी वठनि पिया। सुबुह 7 बजे खां वठी लाइनूं लॻी पियूं आहिनि। 8 बजे पोलिंग शुरू थिए आहे, 8:30 बजे बल्कि पोलिंग शुरू थिए आहे। असां बि रिक्वेस्ट कई आहे त अधु कलाकु लेट पोलिंग स्टेशन शुरू थिए आहे। इन जो असांखे टाइम ॾिनो वञे 5:30 बजे सुधी। सर्दीअ जो टाइम आहे, 6 बजे सुधी टाइम वधायो वञे छो सुबुह माण्हू लेट पिया अचनि। कराची जो मली ज़िलो आहे, पुरअमन इलाइक़ो आहे। हिते असीं रिक्वेस्ट करियूं था त हिते पुरअमन इलाइक़ो आहे। पुरअमन इलाइक़े मंझि पंहिंजो सभु हिते जा नुमाइंदा जेके बि आहिनि सभु लोकल आहिनि। इंशाल्लाह पाण मंझि फॾो न कनि, भई इंतशार न फैलाइनि। बाक़ी सुकून सां इंशाल्लाह इलेक्शन थी वेंदी। और बाक़ी हिकु ॾींहुं इलेक्शन जो ॾींहुं आहे। बाक़ी ॿिया सभु पंहिंजो पाण मंझि हिते ई असीं हिकु ई ख़ानदान जा आहियूं। इंशाल्लाह पुरअमन सां वोटिंग थी वेंदी। पीपल पार्टी जे वर्करनि खे असीं ख़राज तहसीन बि पेश करियूं था, जो सुठे तरीक़े सां पंहिंजा वोट कढनि पिया और कम बि कनि पिया। इंशाल्लाह कामयाबी थींदी।